हिंदुत्व धाड़ो, हिंदुत्व धाड़ो, हिंदुत्व धाड़ो, हिंदुत्व धाड़ो, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, दरियाते धाड़ो, हिंदुत्व धाड़ो। सिंधु दरिया ते धाड़े ऐं 6वीं गैराइनी तरमीम ख़िलाफ़ कराची में वकील बरादरी तरफ़ां वॾे अंग में हैदराबाद खां काफ़िला कराची प्रेस क्लब पहुता। कराची प्रेस क्लब ते वकील बरादरी तरफ़ां सिंधु दरिया ते धाड़ो नामंजूर जा ज़ोरदार नारा हया विया। हिन मौक़े ते एडवोकेट सजाद अमन चांडियो, एडवोकेट सुलेमान डायरी, जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो, एडवोकेट नूर हुसैन चांडियो, एडवोकेट आमिर वड़ाइच ख़िताब कंदे चयो त सिंध सुकाइण कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। इस्लामाबाद जे धुरियुनि खे इहो वाज़े ॿुधाइणु चाहियूं था त 26 आइनी तरमीम ज़रिए अवां पंहिंजा नाजाइज़ कम वठणु बंदि कयो। सिंध जी लखें एकड़ ज़मीन फ़ौज खे ॾियणु मतिलबु सिंध ते कब्ज़ो करणु आहे। दरिया तुम्हारा है, मुल्क तुम्हारा है, तुम्हारा है, कोई भी नहीं छीन सकते। हम ये किनार बनने नहीं देंगे। तुम्हारा है, चाहे हम मर भी जाए, चाहे कोई भी हो जाए, ये किनार हमारी लाशों के ऊपर दरिया हमारी सब कुछ है और दरिया हमारे मुस्तकबिल का रास्ता है, हमारे बच्चों का मुस्तकबिल का रास्ता है। पीपीपी ने इस सूबे को किसको बेच दिया? सरदारी को बेच दिया, उन्होंने अवाम को बेच दिया, उन्होंने दरिया को भी बेच दिया, उन्होंने जानवरों को भी बेच दिया। क्या है हमारे पास? तुम हो हमारे पास, अवाम हो हमारे पास। सिंध के अवाम जीतेगा, सिंध के अवाम जीतेगा। नारे अवाम, नारे अवाम, नारे अवाम, नारे अवाम, नारे अवाम। आपकी मेहरबानी। वकील एहतजाज कर रहे मगर ये वाले नहीं सुन रहे, बच्चे भी एहतजाज कर रहे ये वाले नहीं सुन रहे, शागिर्द भी एहतजाज कर रहे ये वाले नहीं सुनते, मगर इंस्टेड वो हमें लाठी चार्ज करते, हमें डंडा से मारते। भाई हम इस्लामाबाद जाएंगे, तुम्हें डंडे से मारेंगे। सिंधु दरिया ऐं सिंधियुनि जे पाणीअ मथां धारे वारो जेको केस आहे इहो अॼु जी ॻाल्हि कोन्हे का। पाकिस्तान जे वजूद में अचण खां पहिरियां इहे धारा लॻंदा रहिया जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हूंदी हुई। तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़नि जे दौरे हुकुमरानीअ में बि कमीशन जुड़िया हुआ, जंहिं कमीशन वेही सिंध ऐं पंजाब जे विच में पाणीअ जे मामले ते जेके तज़ाद हुआ उन्हनि जा फ़ैसिला थिया हुआ ऐं उन्हनि फ़ैसिलनि में उन्हनि रिपोर्टुनि में इहा ॻाल्हि पधरी थी पई हुई त पंजाब जेको आहे उहो सिंध जे पाणीअ मथां धारो पियो लॻाए ऐं उन्हनि खे मना कयो वियो हुयो। ऐं दुनिया जो आलमी तौर ते मञियल हिकिड़ो उसूल आहे त हर दरिया जेको वहिकिरो आहे उनजा 2 हिसा थींदा, हिकिड़ो पुछड़ी वारो आबादगार आहे, ॿियो शुरूआत वारो अपर रिपेरियन ऐं लोअर रिपेरियन। तंहिंजे करे शुरूआत वारे आबादगार खे या शुरूआत वारी आबादीअ खे इहो इख्तियार किथे बि हासिल कोन्हे जो पोइ आबादी जेके पुछड़ी ते रहण वारा माण्हू आहिनि उन्हनि खां उन्हनि जो पाणी खसे छॾे उन्हनि जी सलाह मशवरे खां सवाइ। पर बदकिस्मतीअ सां ताक़त जे ज़ोर ते पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ हितां जी रियासत ते इक़्तिदार ते कब्ज़ो करे वेठल दुरियूं इस्टेब्लिशमेंट उन्हनि हमेशह इहो सिलसिलो जारी रखियो आहे ऐं पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ कुल हिन महिल ताईं 76 सालनि जी पाकिस्तान जी तारीख़ में सिंध ऐं पंजाब जे विच में जेको पाणी जो तज़ाद आहे उन मसइले जे हल करण जे लाइ 5 कमीशन जुड़ी चुका हुआ। आख़िरी कमीशन जनरल परवेज़ मुशर्रफ जे ऐलान कयो हो त कालाबाग डैम ठाहिण वञा पियो ऐं जॾहिं सिंधी क़ौम मुज़ाहिमत कई त उन पे मजबूरन हिकिड़ो कमीशन NG अब्बासी कमीशन 1 मैन कमीशन ठाहियो। उन कमीशन जी रिपोर्ट मूजिबि असांजे हिन दरियाई सिलसिले में एतिरो पाणी मौजूद ई कोन्हे जो वधीक पाणी खयो वञे। 1991 वारे ठाह मूजिबि जेको पाणी जो हिसो सिंध खे मिलणु खपे 48.6 एकड़ फुट उहो बि कोन थो मिले पाणी असांखे। 10 मिलियन एकड़ फुट पाणी हिननि खे हेठि कोटली में डाउन स्ट्रीम में छॾिणो आहे जे नथा छॾनि त असांजो डेल्टा तबाह थी वियो आहे। असांजा हज़ारे लखे एकड़ ज़मीन जेको आहे सो समुंड गड़काए छॾी आहे।
ठट्टो ज़िलो तबाह थी वियो आहे, जाती तबाह थी वियो आहे, हेॾां तव्हांजो कराची तबाह थी वियो आहे। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जी ख़ुदि रिपोर्ट आहे, हीअ जेका रियासत आहे उन रियासत जूं पंहिंजूं रिपोर्टूं इहो ॿुधाइनि पियूं त जेकॾहिं दरिया जे डेल्टा में पाणी समुंड छोड़ न कयो वियो सिंधु दरिया जो कोटड़ी खां हेठि त 2060 ताईं कराची शहर जाग्राफी तौर ते मौजूद ई कोन ईंदो, 2050 ताईं तव्हांजो ठट्टो तबाह ऐं बर्बादी ईंदो। सो हीअ असां सम्झूं था केनाल जोड़ण दरअसल सिंधी क़ौम जे लाइ डेथ वारंट ते सही करणु आहे। ऐं बदकिस्मती आहे त सिंध मां जेको चूंडियल पार्टी आहे उनजे इक़्तिदार जी जेका लालच आहे उन्हनि खे एॾो बेशरम ऐं बेहया करे छॾियो आहे जो माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो अखियूं बंदि करे था छॾनि। आसिफ ज़रदारी साहब उते सही कई आहे, अप्रूवल कयो थी त केनाल ठहणु खपनि, ऐं हिते वरी पीपल्स पार्टी जा दोस्त रुगो मीडिया ते बयान ॾियण में जारी पिया कनि त असां इख़्तिलाफ़ था कयूं। जेकॾहिं पीपल्स पार्टी हिन मामले में संजीदा न थी त उहो ॾींहुं परे कोन जो पीपल्स पार्टी जा माण्हू रोड ते हली कोन सघंदा। तव्हांजे इल्म में आहे त जेकॾहिं पाणी खसिजी वियो त हीअ माना असां क़तल पिया थियूं। इहा सिंधी क़ौम जी हिकिड़ी नस्ल कशी आहे जेका कनि पिया। ऐं 26 तरमीम खां पोइ सभिनि खां वधीक जेको मुतासिर थियल सूबो आहे उहो सिंध आहे। मिसाल तौरु पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में आईनी अदालत कोन जुड़ी सघी आहे। सिंध बलोचिस्तान खां पोइ वाहिद सूबो आहे जिते इंसानी हक़नि जी तमामु घणी भनकड़ी जी शिकायत आहे, जिते माण्हू भंबे गुम कया था वञनि, जिते माण्हुनि जा चिचलर लाश था मिलनि। तव्हांखे को बि अहिड़ो ॾींहुं ख़ाली कोन्हे जॾहिं बारदानो आहे उनजी विरासत ते बि बद थिए थी पई। अकरबा परवरी जॾहिं ॿोॾि मुतासिरनि जे लाइ अचनि था, ॿाहिरां खां इमदाद थी अचे, उहा बि पंहिंजी मनपसंदीदारनि खे थी मिले। इस्पतालनि जा जेके फंड था अचनि उहे गड़काए था वञनि, स्कूलनि जा जेके फंड था अचनि उहे गड़काए था वञनि। उनजे ख़िलाफ़ अदालतूं वाहिद प्लेटफॉर्म हू सिंधी क़ौम वटि अदालतुनि जो दर खड़काईंदा हुआ त उन्हनि खे उतां को इंसाफ़ मिलंदो। हिननि उहो दरवाज़ो बि बंदि करे छॾियो आहे। ऐं सवाइ सॼे पाकिस्तान जे हिकिड़े सूबे सिंध में आईनी अदालत जोड़ी वई आहे, जॾहिं त पंजाब में बि कोन्हे, बलूचिस्तान में बि कोन्हे, KPK में बि कोन्हे। असीं सम्झूं था ही सिंधी क़ौम खे दॿाए ईसाए ऐं महाराणी जी साज़िश आहे जंहिंमें असांजो जेको रूलिंग एलीट आहे उहो शामिल आहे। उहो ओतिरो ई असांजो ॾोही आहे जेतिरो एस्टेब्लिशमेंट में वेठल जेके दुनिया आहिनि उहे ॾेयनि। पर तव्हां ॾिठो हूंदो अॼु हीअ जेके सिंध जा वकील आहिनि, जेको आमतौर ते सम्झो वेंदो आहे त वकील रुगो पंहिंजे मुआशी मामलनि ताईं महदूद आहे, ही हुन रिकॉर्ड टोड़े छॾियो। ही तव्हांखे हिन बरे सग़ीर में वॾे रिकॉर्ड मिलंदो जेको अॼु हैदराबाद जे सिंध जे वकीलनि क़ाइमु कयो आहे। हू पंहिंजे क़ौमी मामलनि ते, हू इंसानी हक़नि जे मामलनि ते, हू बराबरी जी बुनियाद ते एहतजाज कंदा, पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी शामिल थींदा। इन रियासत जेको ख़ौफ़ फैलायो आहे उन ख़ौफ़ खे ख़तमु करण लाइ अॼु सभु असीं हिते गॾु थिया आहियूं। अॼु असीं पैगाम इहो ॾियणु था चाहियूं, हिकिड़ो नारो आहे जेको तमामु आसान, उहो नारो था चऊं त हाफ़िज़ साहब वाज़े कर ऐलान केनाल खपनि या पाकिस्तान। ही सिंध जा माण्हू सुजाॻ आहिनि ऐं सिंध जे नौजवान वकीलनि पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं वक़्ताए तो क़दम खयो आहे। ऐं इहो वॾो मैसेज आहे पंहिंजे क़ौम, पंहिंजे धरती ऐं पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ हिननि हिकिड़ो सॾु ॾिनो आहे। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं उहे जेके आहिनि से कारपोरेट फार्मिंग में उन्हनि खे हड़प कयो पियो वञे। उनखां अलावा 26 आईनी तरमीम तहत आम माण्हुनि जो जेको आख़िरी सहारो हो कोर्टुनि जो ऐं माण्हुनि खे कुझु उतां मिलणु खपंदो हो, उनखे बि हिननि 26 तरमीम जे करे कमज़ोर करे छॾियो आहे। ऐं इहो गैर आईनी आहे, गैर कानूनी आहे। ऐं ख़ुशूसन सिंध ते जेके केनाल आहिनि उहे केनाल जेके आहिनि से ठहण जे ख़िलाफ़ ही सिंध सुजाॻ थी आहे। कारो कोट निकितो आहे ऐं कानून हरकत में आयो आहे। हिन जो नोटिस वरितो वञे, फौरन हिन खे बंदि कयो वञे। सिंधु दरिया ते पहिरियों हक़ सिंधी माण्हुनि जो आहे, सिंधी क़ौम जो आहे। एतिरे क़दुरु जो ॿिए सूबे वारे खे जेकॾहिं दरिया जे पाणीअ मां वुज़ू करिणो आहे त बि उहो असांजे इजाज़त खां सवाइ वुज़ू नथो करे सघे, ऐं जेकॾहिं कंदो त उनजी निमाज़ जाइज़ न थींदी। तंहिंजे करे ही सिंध जा माण्हू अहिड़ा कोन्हनि, कमज़ोर कोन्हनि, ऐं हिननि आवाज़ खे जो कमज़ोर आवाज़ न सम्झो वञे। हिन खां पोइ हिन जी हकमत अमली जोड़ी वेंदी ऐं सिंध दरिया खे, सिंध जे ज़मीननि ऐं वसीलनि खे बचाइण जे लाइ ऐं कानून ऐं कोर्टुनि खे बचाइण जे लाइ ही कारो कोट निकितो आहे। इंशाअल्लाह इन में कामयाबी हासिल थींदी। शफीउल पीरज़ादो, एडवोकेट हाई कोर्ट फ्राम हैदराबाद। ज़रदारी 6 केनालनि जे बिल ते सही करे सिंध सां गद्दारी कई आहे, इन जो हिसाब ॾियणो पवंदो। इंशाअल्लाह सिंध जो आवाम इन बिल खे कॾहिं तस्लीम न कंदो, सिंध सुकाइण न ॾींदासीं। इन खां अलावा 26 आईनी तरमीम इहा करे जुडिशरी खे कमज़ोर कयो वियो आहे। असां उन जी मज़म्मत करियूं था। इंशाअल्लाह ही एहतजाज अॼु कराची में आहे, सुभाणे इंशाअल्लाह इस्लामाबाद में थींदो। ऐं
ये ॿई बिल असीं जेको आहे वापसि वठाए साह कंदासीं। महिरबानी। गफ़र अली ट्रांसपोर्ट एडवोकेट हाई कोर्ट कराची। ताज़ो हीअं रिपोर्टूं आयूं आहिनि त तरबेला ख़ाली थी चुको आहे, मंगला ख़ाली थी चुको आहे, सिंध सुकी चुको आहे। तंहिंजे बावजूदि पंजाब खे 6 केनाल ॾिना वञनि था, उते लाइ रिज़र्वायर ठाहिया वञनि था। हू चवनि था त जॾहिं ॿोॾूं ईंदियूं त असां उन पाणीअ खे इस्तेमालु कंदासीं। इहो सरासर धोखो आहे। इहो असां सिंध खे सुकाइण लाइ, असांजे बचनि खे मारण जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम कयो पियो वञे ताकी सिंध खे तबाह कयो वञे। इहो कॾहिं बि नामुमकिन, इहो कॾहिं बि न थींदो। इहो सिंध ते कैनाल नामंज़ूर। 6वीं तरमीम हाणे उन्हनि अदलिया जूं टंगूं भञी छॾियूं आहिनि, अदलिया जा हथ भञी चुका आहिनि। असीं इंशाअल्लाह इहा बि 6वीं तरमीम बि वापसि कराईंदासीं, अदलिया खे आज़ादु कराईंदासीं। ऐं हीउ कारो कोर्ट हमेशह अॻियां रहियो आहे, हींअर बि अॻियां ई रहंदो। जे मथां 6 केनाल ठाहिनि पिया चोलिस्तान खे आबाद करण जे लाइ, जंहिंमें 40 खां 60 लख एकड़ पंजाब ज़मीन आबाद कंदा, जेका उन्हनि जी गैराबाद आहे। ऐं जेका असांजी सिंध जी आबाद ज़मीन आहे उन्हनि खे उहे गैराबाद था कनि। सिंधू जो जापो सिंध सां आहे, सिंधू आहे, सिंधू आहे। जे सिंधू आहे असां सिंधी आहियूं, जे सिंधी न रहियो न सिंधू रहंदी न सिंध रहंदो। हुनजे डे 1 से सबसे पहले मैं अपने हैदराबाद के दोस्तों को मुबारकबाद पेश करता हूँ और मैं उनको सलाम करता हूँ दोनों इश्यूज पे, चाहे वो एसपी का इशू था या चाहे आज वो कैनल्स का इशू है। जिस तरीके से आप जिस जज्बे से हैदराबाद से कराची प्रेस क्लब तक मार्च करके आए हैं, ये काबिल तारीफ है। लेकिन जब ये एसपी का इशू चल रहा था तो 90% जो खड़े थे हमारे, वो नामायूसी की बात करते थे। वो कहते थे ये नहीं हो सकता, आप लोग पागल हो गए हैं। और अल्हम्दुलिल्लाह आपने ये करके दिखाया, आपने ये बताया लेकिन उसके बाद जब वो जाने वाला था तो कुछ पोस्टें ऐसी भी चली जिसपे तमाम मुखलात और रिजर्वेशन थी। लेकिन हम सिर्फ ये कहेंगे उनसे कि हम आपके बगैर भी चल सकते हैं, लेकिन अगर आप हमारे साथ चलेंगे तो वो काम जो 30 दिन में हुआ था या 36 दिन में हुआ था, वो हम 2 दिन में करते या 36 घंटों में करते। एसपी के बात नहीं थी कि वो हो 15 एकड़ जमीन ला के 15 लाख अभी बात करो। लेकिन डे 1 से कराची बार एसोसिएशन ने 3-4 इश्यूज पे बात की। सबसे पहले 26वीं अमेंडमेंट जब आई उस पर कराची बार एसोसिएशन ने बात की। कराची बार एसोसिएशन ने कहा कि इससे हमारी जुडिशरी की इंडिपेंडेंस खत्म हो जाएगी और ये जो जुडिशरी पहले ही लड़ी हुई है ये बिल्कुल पैरालाइज होकर रह जाएगी। और आज आपके सामने है ये पैरालाइज जुडिशरी। उसके बाद जब सिंध पे 6 कैनाल तोहिद की मंजूरी दी गई तो कराची बार एसोसिएशन ने पुरजोर मजम्मत की। कराची बार एसोसिएशन का डे 1 से ये मौक़िफ़ था कि ये जो 6 कैनाल हैं, ये कातिल कैनाल हैं, ये सिंध का समाजी और माशी कत्ल करेंगी। सिंध जिसमें पहले ही पानी की कमी है, उसमें अगर इस तरीके की 6 कैनाल बनाएंगे तो हमारा सिंध बंजर हो जाएगा, लोगों की ज़मीनें ख़त्म हो जाएगी, माश ख़त्म हो जाएगा। तंग उन लोगों को वहाँ से नकल मुकादी करनी पड़ेगी तो उनका समाजी और माशी दोनों कत्ल होगा। इसरा ने जो एक जर्नल के कहने पर रिपोर्ट पेश की, हम उसकी पुरजोर मजम्मत करते हैं। शर्म आनी चाहिए इसको। देखो, अगर आप चाहते हो कि पाकिस्तान की बका रहे तो पाकिस्तान की बका तब है कि जब हर किसी को उसका हक मिलेगा। अल्लाह ताला ने एक निज़ाम बनाया है, अल्लाह ताला ने आसमान बनाया, आसमान का एक काम है। अल्लाह ताला ने सूरज बनाया, सूरज का काम है। चांद का काम है, ज़मीन का, पहाड़ का, समंदर का, दरिया का। इसी तरीके से अल्लाह ताला ने
रेगिस्तान बनाया है, उसका एक अपना काम है। आप सबसे पहले तो नेचर के अगेंस्ट काम कर रहे हैं, अल्लाह की कुदरत को चैलेंज कर रहे हैं। एक जगह जो अल्लाह ने किसी पर्पस के लिए सहरा बनाई है, आप उसको आबाद करना चाह रहे हैं। वो आबाद तो नहीं होगी, लेकिन पाकिस्तान तबाह व बर्बाद जरूर हो जाएगा। आप नेचर के अगेंस्ट काम नहीं करें। आप उन रेगिस्तानों को उस रेगिस्तानों को सरसब्ज करने के लिए हमारे सिंध को बंजर नहीं कर सकते। इस सिलसिले में चाहे हमें पंजाब से, चाहे हमें किसी जनरल से, चीफ ऑफ आर्मी स्टाफ से, चाहे हमें किसी चाहे हमें किसी सदर से और चाहे किसी वजीर से लड़ना पड़ा हम लड़ेंगे, मरना पड़ा हम मरेंगे, लेकिन कभी नहीं बनने देंगे। देखिए, उसके बाद सिंध की जमीनों की जो बंदरबांट की गई है कॉर्पोरेट फार्मिंग के नाम पे, उसकी हम पुरजोर मजम्मत करते हैं। हम किसी तौर पे भी ये जो कॉर्पोरेट फार्मिंग के नाम पे सिंध की लाखों एकड़ जमीन दी जा रही है, इसको कबूल नहीं करेंगे। अगर आपको जमीन देनी है तो आप गरीब हारी को दें, आपको जमीन देनी है उस किसान को दें जो वहाँ पे बरसों बरसों नस्लों इस उम्मीद पे खड़ा है कि उसको कल जमीन मिलेगी, उसकी माशी सूरत बदलेगी। उससे क्या होगा, किसान वो जो किसान उसको जमीन मिलेगी, एक तो उसकी मैशत अच्छी होगी, दूसरा कौन सा है उसको उसका रोजगार मिलेगा। पीका की हम पुरजोर को समझ करते हैं। पीका के जरिए जिस तरह से साफियों का मुंह बंद कराना चाहा, हम उसको भी एक्सेप्ट नहीं करते। देखो, ये जो सारी सूरत चल रही है, इस सारी सूरत में आज हजारों की तादाद में आपके यहाँ पे मौजूदगी एक बात का सबूत दे रही है कि आप इस फिरौनियत को, इस जो मार्शल लॉ है जो सामने से दिख रहा नहीं है लेकिन एक मार्शल लॉ है, इसको आप एक्सेप्ट नहीं करते, आप रिजेक्ट करते हैं और आप ये डिमांड करते हैं, हम ये डिमांड करते हैं कि सिंध पे बनने वाली ये जो 6 कैनाल्स हैं इनको फौरी तौर पे बंद किया जाए। और हम इस्लामाबाद नहीं जाएंगे, अगर जिंदगी रही तो हम पंजाब में उस जगह जाएंगे जहाँ ये कैनाल्स बन रही है और हम खुद जाके इनको वहाँ दफना देंगे और फिर उनको पता चल जाएगा कि हम इतने कमजोर नहीं है जितना आप समझ रहे हैं। याद रखिएगा, ये जो पानी का इशू है ये सिर्फ देही इलाके तक नहीं है, ये पानी का इशू शहरी इलाके तक भी है। अगर ये कैनाल्स बन गई, अभी रिसेंटली इंजीनियर्स ने रिपोर्ट दी है, उन्होंने कहा है कि 50% पानी की कमी है। पहले हमारे बड़े बताते थे कि जमीन में नीचे 9 फीट 10 फीट 15 फीट पानी होता था, आज 80 फीट पे चले गया है। और अगर ये कैनाल बन गई तो ये पानी बिल्कुल खत्म हो जाएगा और कराची में भी पानी नहीं होगा। ये जो टैंकर आज आप 20,000 5,000 10,000 का खरीदें, ये लाख 80,000 में भी आपको नहीं मिलेगा। आप पानी की बूंद बूंद को तरसेंगे। खुदारा जाग जाए, जिस तरीके से आज आपने अपनी जिम्मेदारी का एहसास किया है। बहुत सारे लोगों का ये ख्याल था कि ये एसपी चले जाएगा तो मूवमेंट खत्म हो जाएगी, वो क्या होगा, जोश खत्म हो जाएगा और वो अपने घरों को वापस चले जाएंगे। आपने आज यहाँ अपनी मौजूदगी से ये बात साबित की है कि एसपी का इशू 2% का इशू था, उसका इशू इतना इम्पोर्टेंट नहीं था जितना इम्पोर्टेंट ये 6 कैनाल्स का इशू है, 26 अमेंडमेंट का इशू है। तो मैं क्या चाहूँगा कि इस पे हम सब मिल के खड़े रहें और टाइमली लाए अमल दें। दोस्तों को अप्रिशिएट करूंगा कि पूरे सिंध के मुखला, हमारे स्टूडेंट्स, हमारी सिविल सोसाइटी हमारी एक कॉल के ऊपर आई। ये साबित करता है कि सिंध के खिलाफ होने वाले हर मंसूबे को हम यूनिवर्सिटी मुस्तरद करते हैं। कैनाल सबूरा नामंजूर, कैनाल सबूरा पानी पर सिंधियों का हक है और उसको हम पीने नहीं देंगे। और आफ्टर रमजान इनके प्रेसिडेंट ऑफ हैदराबाद बार मैं ऐलान करता हूँ कि हम इस्लामाबाद की तरफ लॉन्ग मार्च लेकर जाएंगे।
आला अदलिया के जज को एक मुलाजिम बना दिया है। वो मुलाजिम जो न सुन सकता है, न सोच सकता है, न अपनी मर्जी से फैसला ले सकता है। तो इस काले कानून को हम खत्म करेंगे, इस कैनाल के प्रोजेक्ट को हम खत्म करेंगे और कॉर्पोरेट फार्मिंग के नाम से होने वाली जमीनों के कब्जे को हम खत्म करेंगे। फौजी सरबराह हाफ़िज़ मुनीर खे इहो चेता ॾियूं था त जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणु चाहे थो त सिंधियुनि जो जियापो खसणु बंदि कयो वञे, न त ॿी सूरत में ही सभु वकील इस्लामाबाद तरफ़ रुख़ कंदा।